नाज़रीन, जोही खांसा सां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही भरिसां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल के स्टाफ रूम की छित ओचितो धमाके सां किरी पई। 3 उस्ताद ज़ख़्मी, 1 उस्ताद पीरल लुंड की सीरियस हालत। कमाल खान अस्पताल दाख़िल। 2 उस्ताद न्याज़ रिंद, एजाज़ लुंड मामूली ज़ख़्मी, मौजज़ाती तौर बची विया। उस्तादन वालदेन ॻोठाणनि में ख़ौफ़ वारी अलामत। हिननि जो चवणु आहे त स्कूल की बिल्डिंग सालन खां नाकारा है। मजबूर आहियूं, ख़ौफ़ ख़तरे में पढ़ाए नथा सघूं। नई बिल्डिंग ॾियारे वधीक कंहिं वॾे हादसे खां महफ़ूज़ कयो वञे। रिसेस जो टाइम हो, छोकिरा रिसेस ते वियल असां जीअं वेठा हुआसीं सभु स्टाफ जा उस्ताद, त अचानक हिकिड़ो धमाको थी वियो। धमाके थियण सां त पोइ जीअं वायूं बताल थी वेंदियूं आहिनि, अहिड़े तरीक़े सां असां उस्तादनि जूं बि वायूं बताल थी वियूं। बहरहाल हिकिड़ो उस्ताद खे धकु सवाइ लॻो आहे, उनखे अस्पताल वठी वियासीं ऐं चापड़ा तव्हांजे साम्हूं ने किरिया पिया आहिनि। अॻ में बि असां वटि DO आयो आहे, 2 चकर DO आयो आहे, CMO आई आहे, उहो डेंजर्स करार ॾेई विया आहिनि। हिन खां अॻ में वज़ीर आला जो उहो मुआवन आयो, उहो बि हिन बिल्डिंग खे डेंजर्स करार ॾेई वियो आहे। सो इन जे करे बराए महिरबानी करे असांखे या किथे ॿिए हंधि मोकिलियो वञे, या को असांखे ॿियो स्कूल ॾिनो वञे, या ही स्कूल जो असांखे रिपेयर करायो ॾिनो वञे, त असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं। हीअं डेंजर सां असांजे लाइ वेहण जी न आहे। ॾिसी आया हो, क्लास रूम बि ॾिसी आया हो। असां अहिड़े माहौल में शागिर्दनि खे छा पढ़ाए सघंदासीं जंहिंजी पंहिंजी जान बि कान्हे सेफ। इन जे करे हर वक़्तु डिप्रेशन में रहूं था। क्लास रूम में वञूं था त बि छोकिरनि जे क्लास रूम जा मथां चापड़ा किरिया पिया आहिनि। हू पाण परेशान आहिनि छोकिरा, केॾी महिल बेंच खे हेॾे था कनि, केॾी महिल बेंच खे हेॾे था कनि। असां उस्ताद गॾिजी हिते वेहूं था त हिन जा बि डेंजर्स रोज़ इहा ई ॻाल्हि हूंदी आहे, भाई केॾी महिल किरंदो या केॾी महिल किरंदो। पर अॼु अचानक इहो किरी पियो, जंहिंमें 2 उस्ताद असांजा ज़ख़्मी थिया आहिनि, साईं एजाज़ ऐं पीरल। ख़बर आहे इन सां गॾु असांजो एजाज़ लुंड उहो उस्ताद आहे, उहो बि जेको आहे मतिलबु ज़ख़्मी आहे। मूंखे बि धकु लॻल आहे। असां सभिनि खे लिखियो आहे। असां अपील था कयूं चीफ ऑफ पाकिस्तान जस्टिस खे त असांखे ऐं वज़ीर आला तइलीम सिंध, वज़ीर आला असांजो साईं मुराद अली शाह खे महिरबानी करे हिन बिल्डिंग जी मरम्मत कराई वञे, या पासे में जेका ॿी बिल्डिंग अधु में रहियल आहे उहा असांखे ठहिराए ॾिनी वञे। कहिड़ा पर फर्नीचर कोन्हे को, असांखे तकलीफ़ आहे। हिन में असां हाणे नथा वेही सघूं, छो त असांखे पंहिंजी जान मिठी आहे, बचा वेठा आहिनि। महिरबानी करे जेको असांजे स्कूल जो जेको आहे सही नमूने सां तव्हां तिरा पर कमु करायो। ॿी सूरत में हीअ बिल्डिंग जहिड़ी न आहे, डेंजर आहे। अॻ में बि लिखी ॾेई विया आहिनि। मूंखे हाणे सम्झ में आयो वेठो बसि ईअं गुज़ारो कयूं छा। डेंजर्स त आहे, तव्हां ॾिसो सर, ख़बर ई न आहे कीअं धकु लॻो न। असां बसि ईअं वेठा हुआसीं हिन रूम में, पोइ ख़बर पियो त मां अस्पताल में हुयुमि। पोइ अलाए कीअं धकु लॻो, अलाए छा थियो, पोइ वधीक का ख़बर कोन्हे। हिते गाॾी में बि धकु आहे, हिते बि ॾिसो तव्हां।